अहम ख़बर शामिल कंदासीं। लखी गुलाम शाह खां ॻोठ आंदल बेले जा रहवासी ॿ ॼणा मुबैना तौर अगवा थी विया आहिनि। वारसनि खां 50 लख भुंग तलब कयो वियो आहे। पोरित अमानुल्ला पहोड़ ऐं नवाज़ अहमद पहोड़ खे हथियारबंद अगवा करे खणी विया। वारसनि मूजिबि धाड़ेलनि 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। ग़रीब आहिनि, मुगविन खे बाज़ियाब करायो वञे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। लखी गुलाम शाह खां ॻोठ आंदल बेले जा रहवासी ॿ ॼणा मुबैना तौर अगवा थी विया आहिनि। वारसनि खां 50 लख भुंग तलब कयो वियो आहे। अवां खे आगाह कई पिया। पोरे तमानुल्ला पहोड़ ऐं नवाज़ अहमद पहोड़ खे हथियारबंद अगवा करे खणी पिया। वारसनि मौसूब धाड़ीलनि 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। क़रीब आहे मुखबिन खे बाज़ियाब कराए वञे। अवां खे लखी गुलाम शाह मां ख़बर ॾियूं पिया। ॻोठ आंदल बेले जा रहवासी ॿ ॼणा मुबैना तौर अगवा थिया आहिनि। पोरे तमानुल्ला पहोड़ ऐं नवाज़ अहमद पहोड़ खे हथियारबंद अगवा करे खणी विया। वारसनि मौसूब धाड़ीलनि 50 लख रुपया भुंग तलब कयो आहे। क़रीब आहे मुखबिन खे बाज़ियाब कराए वञे। लखी गुलाम शाह खां ख़बर शामिल कयूं पिया। ॻोठ आंदल बेले जा रहवासी ॿ ॼणा मुबैना तौर अगवा थी विया आहिनि। वारसनि खां 50 लख भुंग तलब कयो वियो आहे। पोरित अमानुल्ला पहोड़ ऐं नवाज़ अहमद पहोड़ खे हथियारबंद अगवा करे खणी विया आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। गोगीराम टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि। गोगीराम, आगाह कजो, छा अपडेट आहे अवां वटि? जी बिल्कुल। लखी गुलाम शाह जो ॻोठ आंदलानी बेले वासी अमानुल्ला पहोड़ ऐं नवाज़ अहमद पहोड़ खे जेको आहे धाड़ेलनि दासन समेत कंदकोट वेझो अगवा करे वरितो आहे। दासन जेका जमाल चौकी भरिसां उछलाए विया आहिनि ऐं द्वारे जेके आहिनि ॿिन्ही मुगविन खे अगवा करे खणी विया आहिनि। धाड़ेलनि जेको आहे वारसनि सां राब्तो करे 50 लख भुंग तलब करे वरितो आहे। अहिड़े इतला खां पोइ वारसनि जे घरनि में भुंग तलब करण खां पोइ कोराम मची वियो आहे। गोगीराम, अपडेट ॾियण लाइ वॾी महिरबानी अव्हां जी।